अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा क़ला वलल आखिरतु खैरुल लका मिनल ऊला वलसौफ़ युअतीका रब्बुका फतरदा अलम यजिदका यतीमन फ़आवा ववजदका ज़ाल्लन फ़हदा ववजदका आइलन फ़अग़ना फ़अम्मल यतीम फ़ला तक़हर वअम्मस साइल फ़ला तनहर वअम्मा बिनिअमति रब्बिका फ़हद्दिस। मेहरबान साथियों, वक्त, मौसम, मिजाज इंतहाई परे खां आयल मेहमान की मौजूदगी में जेको सिलसिलो ऐं उनवान रथे करे आयो हुसि, उन जे अंदर हालात जे मुताबिक ऐं ज़रूरत जे मुताबिक एतिरी तब्दीली ज़रूर कई आहे जेको मूंखे पहिरीं वक़्तु ॾिनल हुयो उन जो बिल्कुलु अधु जो अधु वक़्तु आउं हींअर घटि करे छॾींदुसि ऐं सिधी सही ॻाल्हि त वक़्त ते तव्हां बि नज़र रखिजो, आउं बि नज़र रखंदुसि ऐं अधु कलाक जे लाइ तव्हांजे साम्हूं मुखातिब थियो आहियां। क़ुरान मजीद में वॾियूं वॾियूं सूरतूं आहिनि, वजन उन्हनि सूरतनि मज़ा का सूरत अहिड़ी ॾिसो 40 रुकू आहिनि, सूरत हिकिड़ी आहे। आयतूं ॾिसो त 286 आयतूं हिकिड़ी ई सूरत जूं आहिनि। जेकर आसानी जे मूंखे थोरो साइड ते हीअं कोई न थी वई आहे वीडियो को साथी रहिजी पए इनखे थोरो वेला जॻह थी वई आहे आसानी 286 आयतूं 40 रुकू 28 सिफ़ारन ते मुश्तमिल हिकिड़ी ई सूरत आहे जंहिंजो नालो आहे बकरा, गांव ढगी। वरी इन ई क़ुरान मजीद में ॾिसो 24 रुकू 174 आयतूं, सूरत जो नालो आहे निसा यानी औरतूं। औरतन जे बारे में खास तौर पे क़ुरान मजीद में तफसीली तज़किरा मौजूद है। औरतन जी अज़मत के बारे में, उनकी अहमियत के बारे में, उनके हुकूक और फराइज़ के बारे में, उनके एहतराम के लाए तां कुर्बान वजो उन क़ुरान मजीद तां जो क़ुरान मजीद जी 2 नंबर ते वडी सूरत जो नालो ही निसा रखियो वियो आहे। औरतूं 174 उन जो आयतूं 24 उन जा रुकू आहिनि। के सूरतूं तव्हां के 150 का मथे आयतन वाली मिलंदियूं, के 200 का मथे आयतन वाली मिलंदियूं, के 100 का मथे आयतन वाली मिलंदियूं। सूरह आल इमरान 20 उन जा रुकू जन 200 आयतूं जन सूरत हिकिड़ी ही आहे। सूरह आराफ ॾिसो, सूरह माइदा ॾिसो, सूरह अनाम ॾिसो, सूरह नहल ॾिसो, मतलब त इलाही सारनि आयतन ते मुश्तमिल खोड़ सारा रुकू आहिनि। हिकिड़ी सूरत एडी तवील आहे। इन सागे कुरान मजीद में नंढड़ियूं सूरत एतिरियूं मुख्तसर, एतिरियूं नंढड़ियूं, एतिरियूं सवलियूं, नंढड़े ॿार खां विदे वॾी जवार वारे ताईं वो जो 10 साल अॻु में उन सूरत खे यादि कई न, वो अॼु बि उहे ई सूरत वरी ॿुधाए सघे। कुरान मजीद जे अंदर नंढड़ियूं सूरतूं आहिनि। 3 आयतन ते सूरत मुकम्मल। आयतूं 3 इत्मीनान सां पढ़ो, तसल्ली सां पढ़ो, तब 1 मिनट मसलन। सूरह असर, सूरह नसर, सूरह कौसर। इन्ना आतैना कल कौसर फसल्लि लिरब्बिका वनहर
इन शानिअक हुवल अबतर। इमाम पढ़िया मां समझा तो दिल में तां जरूर इने के इत्तेफाक कयो तां सभई ने सां इत्तेफाक करे वरतो टिन आयतन ते नंढड़ियूं टे सूरतूं आहिनि ऐं हुरूफ जे एतबार सां कुरान मजीद जी नंढड़े में नंढड़ी सूरत सूरह कौसर खे करार ॾिनो सूरह इखलास जंहिंखे पाण कुल अल्लाह चऊं था इन जूं 4 आयतूं पर पूरे कुरान मजीद जो एजाज है उन जी खुसूसियत है उन जी सिफत है हर एक आयत के अंदर जितना पढ़ो समझानी इस्लाह अकीदा अमाल उन जा मखसूस एकड़ा मकासद उहे अल्लाह रब्बुल आलमीन जिक्र कया अज एक नंढड़ी सूरत है जिन जो बिल्कुल इख्तिसार ता जे सामू थोड़ो इख्तिसार पेश कंदा रहो जो वक्त शुरू में तय करे वेठासी सूरत जो नालो है ज़ुहा जेका मां शुरू में पढ़ी ऐं घणे भाङे घणन के याद हुंदी भला घणन के याद न हुजे न तकरीबन इन सूरत का वाकिफ जरूर है उलमा कराम पेश इमाम कारी इमाम नमाज के अंदर यह सूरत तकरीबन हर कोई पढ़े है सूरत जो नालो है ज़ुहा नंढड़ियूं 11 आयतूं आहिनि मक्की सूरत है ऐं यह सूरत 3 सिपारे के अंदर है अल्लाह रब्बुल आलमीन इन सूरत की इब्तिदा कसम सां थो करे मुंहिंजो अवां जो हर मुसलमान जो अकीदो नज़रियो आहे वमन अस्दक़ु मिनल्लाहि हदीसा वमन अस्दक़ु मिनल्लाहि क़ीला अल्लाह का वधीक कलाम में के सचो हुंदो अल्लाह का वधीक कार कंहिंजी सची हूंदी अल्लाह के सदाकत जेला कसम की जरूरत ना है मुंहिंजो अवां जो अकीदो आहे पूरो कुरान मजीद जितना पढ़ो हक है सच्चा है उनमें शक गुमान जो को तसव्वुर ताई न था पान करे सको वो अल्लाह रब्बुल आलमीन जो कलाम पर उन्हें के बावजूद अल्लाह रब्बुल आलमीन कुछ शयन जा या के जात जा कुरान मजीद में कसम जिक्र करे कई हिकमतों रब्बुल आलमीन जाने बुनियादी तौर पे बवरी हिकमतों हिकत जे जात जो या जे शय जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम पे जिक्र करे उन जात या उन शय की कदर और कीमत पर ये अहमियत पर ये फजीलत पर ये एहतराम अना वधीक हो जो रब्बुल आलमीन कसम सां जिक्र करे बी गाल तो उन कसम खां को अगी जेका आयत है अगी जेका हिदायत है अगी जो को हुक्म है अगी जो गाल पे अचे अगी जो को अहकाम वो मसलो को अचे कसम खां को रब्बुल आलमीन जिक्र करे खुद अगी आयत अगी उन हुक्म हिदायत जी अन्या कदर कीमत वधी दिया जो अल्लाह से कसम सां जिक्र करे और कुरान मजीद के सब्जेक्ट में उलूमुल कुरान में 15 सूरतों तकरीबन एड़ियूं आहिनि जंहिंजी सिधी सही शुरुआत अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां शुरुआत ऐं उन्हनि खे मुक़स्समात चइबो आहे मुक़स्समात यानी उहे सूरतूं जिनजी रब्बुल आलमीन शुरुआत कसम सां करे ही सूरत सूरह ज़ुहा उन्हनि सूरतनि में शामिल आहे इन खां अलावा भी कुछ सूरतूं आहिनि जिनजी शुरुआत अल्लाह रब्बुल आलमीन हुरूफ मुक़त्तआत जेके पंहिंजे मुआशरे के अंदर लोहे कुरानी में माण्हू चवंदा आहिनि मिसाल के तौर ते यासीन वल कुरआनिल हकीम इन्नका लमिनल मुरसलीन काफ वल कुरआनिल मजीद नून वल कलम वमा यस्तुरून एड़ियूं सूरतूं जिनकी इब्तिदा अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां करे ऐं एड़ियूं सूरतूं जेके हुरूफ मुक़त्तआत आहियूं माना अल्लाह को जाने उम्मत ताईं या माना कौन पहुंचाई वई हुरूफ मुक़त्तआत पढ़ने में अलग-अलग पढ़वा है यासीन या अलग सीन अलग इनके यसबुन पढ़दासी काफ के कैबुन पढ़दासी पढ़ने में अदायगी में तलफ्फुज में चवण में एराब में कटे-कटे अलग-अलग करे पढ़बो इन्हें जे करेंगे जब हुरूफ मुक़त्तआत माना मफहूम मुराद अल्लाह रब्बुल आलमीन न दसी इन्हें जे करे अल्लाह पाण जाने पर अगी आयत अल्लाह रब्बुल आलमीन कसम सां जिक्र कई वल कुरआनिल मजीद कसम है कुरान मजीद जो के फरमाए वल कुरआनिल हकीम कसम है हिकमत वाले और बुजुर्गी वाले कुरान मजीद जो हिते इन सूरत की इब्तिदा थई वज़ुहा वक्त ऐं वो वक्त एड़ो आम वक्त होंदो आहे ज़मानो जनरल टाइम दौर वक्त जी का घड़ी पर वरी इन में तखसीस कई वेंदी आहे एकड़ो वक्त है सुबह असर वेल फजर वालो वक्त बियो वक्त है दी
शुरुआत थी वने, डी जी इब्तिदा थी वई, उजालो अची वियो, रोशनी अची वई, उन्हें के चइबो आहे ज़ुहा। हिते अल्लाह रब्बुल आलमीन उन वक्त उन लम्हे जो कसम जिक्र कयो, वज़ुहा कसम आहे डी जी शुरुआत वाले उन वक्त जो, उन आगाज जो, चाश्त जो वक्त है, वल्लैल इज़ा सजा कसम है रात उन जे अंधेरे, रात जे अचण जो, डी जी शुरुआत जो, रात जी इब्तिदा जो, इन टिनी घड़ियन जो अल्लाह रब्बुल आलमीन कसम जिक्र फरमायो। बी सूरत जी इब्तिदा कसम सा जिक्र थई, वो वक्त जी बड़ी खास मखसूस घड़ी है जेके फजर चइबो आहे। इहा सूरत में 3 सिपारे में आहे, फरमे वल फजर वलयालिन अशर कसम आहे फजर वाले वक्त जो। वरी हिकड़ी बी सूरत उहा भी 3 सिपारे में, उन सूरत जो नालो आहे लैल, जेकी माना है रात। उते अल्लाह रब्बुल आलमीन कसम सा जिक्र फरमायो वल्लैल इज़ा सजा वन्नहार इज़ा तजल्ला वमा खलक़ ज़कर वल उनसा। वरी जनरल टाइम आम वक्त जेके असर चइबो आहे, जेके ज़मानो चइजे, जेके दौर चइजे, कायनात जो टाइम, उन सूरत जो आगाज अल्लाह रब्बुल आलमीन कसम सा कयो। उहा सूरत घणे भागे ताके याद आहे, वल असर इन्नल इंसान लफी खुस्र। अज असा जे मुआशरे में कुरान मजीद सा घणे भागे मुसलमान जो ताल्लुक या तो रस्मी आहे, रस्मी तौर ते ताल्लुक आहे, या वरी मौसमी आहे, या वरी जरूरत मुताबिक आहे, या वरी परेशानी मुताबिक आहे, या वरी ख्वाहिश मुताबिक आहे, ख्वाहिश मुताबिक आहे, फरमाइश मुताबिक आहे, या रस्म जे तौर ते ताल्लुक आहे कुरान मजीद जो, या मौसमी एतबार सां रमजान शरीफ जे अंदर वडो ताल्लुक अची वियो। पर केतिरे क़दर सिर्फ पढ़ण ते नेकियूं मिली पवन, अजर मिली पवे। कुरान मजीद हिदायत, कुरान मजीद में समझाणी, कुरान मजीद में नसीहत, कुरान मजीद में गौर फिक्र जो पैगाम मिले थे किए मिले, वो कुरान मजीद घर में कुछ नबी ओपरो थो पियो आहे। उन कुरान मजीद के दिसी करे सोचो, यो कुरान मजीद ओपरो अजनबी लगो पियो आहे। मुसलमानों ताल्लुक आए, समझाऊं था, समझायूं था, बुधाऊं था, बुधाइण जरा तैयार आयूं, एडन महफिलन में पहुंचो था। पर उहे जेके महफिल तमाशे सां ताल्लुक रखन, जिते शैतानगिरी थींदी हुजे, बगैर दावतिया उते मानू पहुंची था वहन, तमाशे जरा घणे भागे वडी दावत ॾियण जी ज़रूरत ई कोन्हे को। रुगो इशारो कयो, पोइ ॾिसो त कीअं हुजूम थो लॻे ऐं पोइ कीअं मदाद कनि, उहो ज़ाहिर कयो थो वञे। ऐं मुआशरे जे अंदरि ख़ालिसतन कुरान मजीद जी तइलीम खे आम करणु घुरिजे। उन में न ॿुधण वारनि जो उहो ज़ौक़, उहा तरजीह, उहो शौक़, उहो तमामु अहम आहे। हिकु ॿुधण वारनि जो ऐं ॿियो ॿुधाइण वारनि जो। ॿुधाइण वारा पंहिंजी ज़िम्मेवारी महसूस कनि त अवाम असांखे इज़त ॾिए थी, अवाम असांजो एहतराम करे थी। अॼु जे दौर में पुट पंहिंजे पीउ जी 5 मिंट खां मथे ॻाल्हि ॿुधण जे लाइ तयार कोन्हे। हीअ जेको अवाम असांखे इज़त ॾिए थी, इन में ख़तीब जो, उस्ताद जो, स्कॉलर जो, आलम जो, मुक़रर जो को कमाल कोन्हे को। हीअ कमाल अल्लाह रब्बुल आलमीन जी तरफ़ां एज़ाज़ आहे। इन में तव्हांजो बि कमाल कोन्हे, इन में असांजो बि कमाल कोन्हे। हीअ अल्लाह जी तौफ़ीक़ आहे जंहिं अल्लाह रब्बुल आलमीन फितरन जे दौर में अहिड़ियुनि मौसमनि जे अंदरि तव्हांजे अंदरि उहा तौफ़ीक़ पैदा कई जो तव्हां ॿुधण ऐं सम्झण जे लाइ अचो। ऐं असां खां हणा जेको पुॼी सघे अल्लाह करण, उहो कमु कयूं था। ॿुधाइण वारे जी ज़िम्मेवारी आहे अहिड़े वक़्तनि खे ज़ाया न कनि तमाशनि जे अंदरि। ऐं ॿुधण वारनि जी बि ज़िम्मेवारी आहे उन्हनि तमाशनि खे एतिरो प्रोमोट न कयो, उन्हनि जी तशहीर न कयो। उन सां माण्हू दीन सां जुड़िया कोन्हनि, बल्कि दीन खे मज़ाक करे पेश कयो वियो आहे। मज़ाक करण वारा मुसलमान, मज़ाक ठाहिण वारा मुसलमान, मज़ाक हलाइण वारा मुसलमान, उन ते टहका ॾियण वारा मुसलमान, उनखे लाइक ऐं शेयर करण वारा मुसलमान। ऐं तव्हां चओ था त दीन सां माण्हू जुड़िया आहिनि। तमाशे जे ज़रिए माण्हू कॾहिं बि दीन सां जुड़ियो कोन्हे। अञा बि दीन जी लज़त उनखे नथी महसूस थिए, छो जो दिलि जे अंदरि, तबियत जे अंदरि तमाशो आहे ऐं तमाशे जे ज़रिए कॾहिं बि इस्लाह न थींदी। वक़्ती लज़त ज़रूर महसूस थींदी आहे, पर इस्लाह न थींदी आहे। माण्हुनि खे इल्मु ॾियो, माण्हुनि खे इख़लास जो पैगाम ॾियो, अल्लाह कारण कमु कयो, न ताना ॾियो न मेणा ॾियो। कुरान मजीद में अल्लाह रब्बुल आलमीन दिलदारी थो ॾे, कुरान मजीद में अल्लाह हौसलो थो ॾे, कुरान मजीद में अल्लाह तसली थो ॾे, कंहिंखे तसली थो ॾे। अॼु अमी असां नाउमीदी में, मायूसी में, नाशुक्री में जेके शयूं मिलियूं न आहिनि, उन जे लाइ ॾींहुं राति अहिड़ा क़िस्म जा अल्फाज़ चऊं था जिन सां अल्लाह रब्बुल आलमीन बि नाराज़ थी पए। असांखे एहसास बि कोन हूंदो आहे। हेॾा मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम परेशान आहिनि, सदमे जी कैफ़ियत में आहिनि, ॻणतियुनि में वरतल आहिनि,
सदमो केड़ो आ मुआशरे के अंदर एकड़ी गाल हली वई कुछ दी रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तकलीफ जे करे बीमारी जे करे फितरत दी तकाजा जे करे रात जो नफल वाली नमाज नब्बे अदा करे सकिया मुआशरे में एकड़ी गाल हली वई बियो वाक़ियो चाहे इनी कुरान मजीद के नुज़ूल के एतबार सा बुखारी शरीफ पढ़ो मुस्लिम शरीफ पढ़ो तफसीर या उमूमी किताब पढ़ो रसूल करीम समझा कुछ दी का वठी वही न पई अचे मुआशरे के अंदर गालियों अजीब गरीब किस्म जो हलियों ताना मिला महना मिला अज अमा के मुखे जेकर दीन सा जुड़ो था खास तौर पे नौजवानों मानू गलत काम करण था कीबान कोन था फखरिया तौर पे बुलाइन था शर्मसारी कने निदामत कोने हया कोने पर जेकर चंगो कम आए वो ता कयो था ता फखर ता खुशी महसूस कयो ई सुन्नत है मोहम्मद मुस्तफा जी ई रसूल को जो अमल है ई कुरान मजीद जो हुक्म है अल्लाह जो फरमान है इनमें शर्मसारी की केड़ी गाल मुआशरे जे चंद मेहनत जे करे तहां जे अंदर हुआ तबीयत में समाज पण की तो अची वने मासूमियत की थी अची वने वो गलत कम करण वाला जे अंदर बेबाकी आ असा सही कम करण वाले में हिनाई आ कमजोरी आ बेवसी आ मजबूर च बैठा हुंदा अजीब किस्म की तबीयत हुंदी अखलाक में अखलाक हुजे किरदार हुजे अदब हुजे दलील की मजबूती हुजे बदतमीजी न हुजे बद अखलाकी न हुजे न रवैये में हुजे न लहजे में हुजे न लफ्जन में हुजे दलील अदब अखलाक सा पेश कयो केर कबूल करे बिस्मिल्लाह न करे परेशान छोड़ा दो तहां पंजो कम करे चलो मोहम्मद मुस्तफा जे बारे में केड़ियों शे वलियो एकड़ा जिस्मानी जख्म हुंदा है ॿिया वरी ज़हनी जख्म हुंदा है जिस्मानी घाव अञा कदे कदे बर्दाश्त जोगा हुंदा है जेके जख्म दिल के लगन जेके जख्म ज़हन ते हुजन जेके जख्म ज़हन ते स्वार थींदा हुजन दी रात सोचन में मानो गिरफ्तार हुजे सदमे ऐं गणती में वरतियल हुजे मोहम्मद मुस्तफा